जब्बार ही तव्हांखे छा थियो आहे? कुछ ना। प्लीज प्लीज तव्हां वियो ऐं आराम सां मूंखे ॿुधायो त छा मसलो आहे। हाणे ॿुधायो छा थियो आहे? छा ॿुधाएं, हीअं समझता सब कुछ खत्म थी वियो, असां बर्बाद थी वियासीं। इहो छा पिया चओ? खुली करे ॿुधायो। समझ सब कुछ एक पल में बर्बाद थी वियो। सालन जी मेहनत, दौलत, बिजनेस सब खत्म थी, सब। छा? हाँ कीअं? तव्हांजी त हालत ॾाढी ख़राब थी पई। मां तव्हां लाइ पाणी खणी थी अचां। प्लीज पानी पियो। फरियाल, मुझे माफ कजे। तुझी गाल कदे भी न समझी। उसी समझ तो मां पंहिंजे हंज में नांगन के खीर पियारियो आहे। हुन नांगन मुखे डंगे छड़ियो आहे। साकी किथां जो भी न छड़ियो। के असांखे न छड़ियो? अब तक कंहिंजी गाल पिया करियो? सुलेखा जे पुटन। छा? हाँ फरियाल, मां कॾहिं उन खां तोखे कसियो। जिन्हनि मूंसां मुंहिंजी हर शइ, मुंहिंजी औलाद, मुंहिंजी दौलत, मुंहिंजो बिजनेस सब कुछ कसे वरितो। सौतेलो सौतेलो हूंदो आहे। हिन लाइ अॼु मां हिकु खून करे छॾियो। छा? छा पिया चओ तव्हां? हा, तौखीर अॼु मुंहिंजा साइन पावर ऑफ अटॉर्नी ते वठी मुंहिंजी सारी जायदाद चाचा रहीम ऐं कंपनीअ जे मज़दूरनि जे नाले करे छॾी। छा? हिन लाइ मां अॼु तौकीर के कत्ल करे छॾियो। न, ही तव्हां छा पिया चओ? चई मूंखां हिकु पल में मुंहिंजो सब कुछ खसे वरितो। मां भी मुंहिंजी जिंदगी हिकु पल में खत्म करे छॾी। हाणे छा थींदो जब्बार? असां छा कंदासीं? काॾे वेंदासीं? का ख़बर न आहे फरियाल। तुझे इन सवालनि जो जवाब मूं वटि न आहे। ही छा आवाज़ आहिनि जब्बार? तव्हांखे अंदर अचण जी इजाज़त कंहिं ॾिनी? जब्बार साहब, तव्हांजे खिलाफ़ असां अरेस्ट वारंट क़त्ल जे इल्ज़ाम में तव्हांखे गिरफ़्तार करण आया आहियूं। तव्हां होश में त आहियो? तव्हांखे ख़बर आहे त तव्हां कंहिंसां पिया ॻाल्हायो? बस मैडम, तव्हांखे जेको कुझु चवणो आहे कोर्ट में अची चइजो। हलो जब्बार साहब। सचो साहब, मुझी तबीयत ठीक ना है। तव्हांजी इजाज़त हुजे त मेडिसिन पंहिंजी खणी वठां। ठीक है, थोड़ा जल्दी में अचिजो। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।